कहिड़े क्लास में पढ़ंदी आहीं? ॿिएं क्लास में। अच्छा, तोखे पढ़ाई जो शौक़ु आहे? पढ़ाई जो शौक़ु आहे। ऐं नालो छा आहे तुंहिंजो? सलीमत। सलीमत, पोइ तूं अञा अॻिते पढ़ंदी आहीं? केतिरो अॻिते पढ़ंदी आहीं? वॾी थी अञा ताईं पढ़ंदी आहीं? अञा ताईं पढ़ंदी आहीं। भला तुंहिंजी अखियुनि खे छा थियो आहे? तोखे ख़बर आहे तुंहिंजूं अखियूं ईअं छो आहिनि? तुंहिंजी तबियत सही न आहे? गरमाइश थी आहे? अच्छा चलो ठीक है। तुझो नालो छा है? सलमा। सलमा, तू कहिड़ी क्लास में पढ़ंदी है? ॿिएं क्लास में। तोखे भी शौक़ु आहे पढ़ण जो? घर में कम कंदी पंहिंजी अम्मी सां? पढ़ण ईंदी। घणा भाउ भेण आहिनि? उहे पढ़ंदा आहिनि? अच्छा, ऐं तुंहिंजो अबू छा कंदो आहे? मच्छी, हिन ढंढ मां मच्छी पकड़ींदो आहे। ऐं तव्हांखे कुझु बुखार थींदो आहे या कुझु थींदो आहे पोइ किथे वेंदा आहियो ॾेखारण? ढोनारे। उहो केतिरो परे आहे? जाम परे आहे। छा ते वेंदा आहियो? पंधु वेंदा आहियो एतिरो परे? पोइ गर्मी कोन लॻंदी आहे? गर्मी लॻंदी आहे। पोइ तव्हांजी दिलि कोन थी चए तव्हां वटि गाॾियूं हुजनि, रस्ता सॼी सहूलियत हुजे? नथी अचे सहूलियत। भला हिते के माण्हू ईंदा आहिनि, वॾा वॾा माण्हू तव्हां सां मिलण, घुमण, पुछण त तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे या न? केरु कोन ईंदो आहे तव्हां वटि? तव्हां वटि स्कूल जी ड्रेस बि न आहे, टेबल चेयर कुझु बि न आहे? सभु कुझु हुजे, वॾो स्कूल हुजे, कुर्सियूं हुजनि स्कूल में वेहण लाइ, बोर्ड हुजे। ठीकु आहे। तुंहिंजो नालो छा आहे? हाँ, असलम। असलम, तू कहिड़ी क्लास में तो पढ़ी? ये तुझी राइटिंग आ? ॾेखार पंहिंजी राइटिंग। इहो तो लिखियो आ? भला तू पढ़ण में होशियार आहीं? अञा अॻिते पढ़ंदे? घणो अॻिते? जाम पढ़ंदे। भला तो वॾा वॾा स्कूल ॾिठा आहिनि जिते कुर्सियूं हूंदियूं आहिनि, हाँ, टेबल बोर्ड हूंदो आहे? उते पढ़ण जो शौक़ु आहे? पोइ तव्हांजे स्कूल में छो न आहे सभु कुझु? तव्हांजे स्कूल में न आहे सभु कुझु? न आहे? दिलि चए थी सभु कुझु हुजे? तुंहिंजो नालो छा आहे? सम्मी। तू बि त पढ़ण आई आहीं? पोइ घर में कमु केरु कंदो आहे? भेनरूं ऐं अम्मी बि? ऐं तुंहिंजो बाबा छा कंदो आहे? मच्छी किथां? तोखे रोज़ केतिरी ख़र्ची मिलंदी आहे? हाँ, ख़र्ची कोन मिलंदी आहे? शे कोन वठंदी आहीं? दुकान आहिनि हिते शे जा? हॉस्पिटल आहे हिते? डॉक्टर आहे? डॉक्टर न आहे? ढोर नारे में? वो तो परे है ना इलाही। अच्छा, हिते ॿिया केतिरा मतलब ॿार आहिनि तो जेतिरा? उहे पढ़ंदा आहिनि? सभु पढ़ंदा आहिनि? उहो कोन थो अचे। पर हिते स्कूल त नंढो आहे न, ईअं छप्पर आहे, छप्पर जे हेठां वेठा हो, स्कूल जी बिल्डिंग न आहे, गर्मी में था पढ़ो, मुश्किल थिए थी पढ़ण में, गर्मी लगे थी। बिजली आहे तव्हांजे ॻोठ में? पाणी, मिठो पाणी, साफ़ खारो पाणी आहे? ॿियो ॿुधा मूंखे कुझु पंहिंजे बारे में, पंहिंजे ॻोठ जे बारे में, पंहिंजे दोस्तुनि जे बारे में। शहर ॾिठो आहे? शहर शहर वेंदी आहीं? शहर मां छा वठण वेंदी आहीं? चूड़ियूं, मेकअप ईद ते वठण वेंदी आहीं? ठीकु आहे।